ॿ महीना आहिनि त वॾा, पर हाणे जीअं तव्हां चओ। तव्हां एचडी में दुख त थिए पियो, पर हिन खां सवाइ ॿियो चारो बि त कोन्हे। अगरि जेकॾहिं तव्हां मूंखां ॾोही न आहियो त पोइ मुंहिंजूं ॻाल्हियूं दिलि में रखी छो पिया निकिरो। हिन खां बि अॻिते निकिरी वञो त बहितर अॻु रांदि रती छॾिजे ऐं मेलो मतल छॾिजे। न अकबर न, उहो असांखे छॾे नथो वञी सघे। पोइ चिड़ी निकिरण खां बहितर आहे त माण्हू हथ बची निकिरे। जेकॾहिं तव्हां इहा ई सोच रखो था त पोइ मां तव्हांखे कोन रोकींदुसि। कम जेकॾहिं मुंहिंजूं के बि ग़लतियूं हुजनि न त मूंखे माफ़ करे छॾिजो। तोखे तुंहिंजूं हर ग़लतियूं माफ़ आहे, पर जंहिं शइ जो मूंखे शक आहे जेकॾहिं उहो ॾोह तुंहिंजे मथां साबित थियो त मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। पर जंहिं वक़्तु बि मूंखे पक्की साबिती मिली ऐं उन ॾींहुं मां तो वटि आयुसि त पोइ मूं मां रहम जी उमेद न रखजांइ। खैर मां तव्हांजो कसूरवार न आहियां। जेके तव्हांजी शक करे छोकिरी मूं वटि आहे त पोइ इहो सम्झो त मूं वटि बेसहारे खे सहारो ॾिनो आहे। पोइ हुन मां तव्हां छाजो ॾेई थियुसि। इन ई चोरीअ जे करे मुंहिंजी नंढड़े जी जान वई आहे। कल्ह तव्हांजो नेड़ो असांखे बि बचनि जी आयो, उनजा कातिल इब्राहिम दिलशे वारा हुया। जेके तव्हां उन्हनि सां लड़ियो आहे न त पोइ मां बि तव्हां सां गॾु हुयुसि, पर तव्हां अहिड़ो सबबु ज़ाहिर कयो था जंहिंजो वाक़ई सां को बि तालुक़ु कोन्हे। उहो त वक़्तु ॿुधाईंदो मुंहिंजे नंढड़े जे मौत जो कारण छा हुयो। रमो खान त मूंखे माफ़ कोन कंदो। तव्हां छा था चओ? दोस्त मुंहिंजी त जान बि तो मथां सदके आहे। कोई दुआ करे छॾिजां, अल्लाह जी दुआ। अकबर दिल मोकिलाईंदो तूं तो मूंखे वॾे में वॾो दुश्मन थो सम्झे। जेसि ताईं पकियूं साथियूं नथियूं मिलनि तेसि ताईं दोस्त। जॾहिं मिलियूं दुश्मन तो पोइ थींदासीं। चोरी आयो चैन खणी वियो मन जे घर खे खाट हणी वियो सागर सागर हाणे चुना थी सागर सागर हाणे चुना थी हाय किथे हूं साहिल माहो कोमल माहो कोमल माहो पत्थर दुनिया कोमल माहो। माई असल में मां हिते मेड़ वठी आयो हाँ। मेड़? हा 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 ही ॾिस शोकू ऐं भाऊ गुलाम कादर असां तोखे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त चाचे चिबड़ जी तारत अथई तारत सो यम यम करे अदी हिन जेके बि ग़लतियूं कयूं आहिनि न हिनखे तूं माफ़ करे छॾ। हाँ हाँ इहो तव्हां चओ छा था? मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। भाऊ गुलाम कादर माई जन्नत खे सोनी सिंधीअ में सम्झा न अदी ख़बरूं चालू ख़ैर जूं। दरअसल ॻाल्हि इहा आहे त चिबड़ जी तो मथां दिलि अची वई आहे। छा? हा हा तो बि यम यम करी असां इन ई करे त तो वटि आया आहियूं तुंहिंजो संग तोखां घुरण सो यम यम करे। तूं भी अकेली ऐं चाचो चिबड़ बि अकेलो। जेकॾहिं न तव्हां ॿिन्ही जो निकाह थी वियो न त जोड़ी फाह जी लॻंदी। असुल तितरनि जी जोड़ी लॻंदी तितरनि जी जोड़ी। हाणे सम्झसि ॻाल्हि खे। तव्हां त सम्झी वियो पर असां छा सम्झूं? रिश्तो त मूंखे क़बूल आहे पर हा हा तव्हां ईअं कयो ॿाहिरि हलो मां हिन खां पंहिंजे में कुझु पुछी थो वठां। हा हा हाणे जॾहिं तव्हां वही हिकु पा थियो त पोइ हिक ॿिए खां पुछण जो हक़ बि रखी सघो था पिया। चाचा चिबड़ असां ॿार तुंहिंजो गिटी में इंतज़ार कयूं था सूप यम यम करे। हा हा तव्हां घड़ी खणी वञी ॿाहिरि बीहो।
सभिन के तव्हांजी जरूरत पवंदी तो बीठा हुजो असां बीठा आहियूं ॿार हली 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 दिलावर खान मथावार कयो आहे इहा ग़लती ही मञे चुको आहे जॾहिं असुल हमले करण वारनि खे माफ़ी मिली सघे थी त मूं खां वॾो कयो आहे मूंखे छो नथी माफ़ी मिली सघे अदा वॾो आहे मोहबती माण्हू अहिड़ियूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हू दिलि में ई न कंदो आहे वॾे रेस में तव्हां हमलो कयो आहियूं सम्झ त हुनखे हिकिड़ी नई ज़िंदगी मिली आहे इहा हिकु नंढड़ी ॻाल्हि आहे हा ममूं अदा वॾो मजूअ खे इहा ग़लती माफ़ करे छॾींदो हलो हा न मां हुन लाइ ई मजूअ खे हिते वठी आयो आहियां तव्हां भली मिली अचो अदा वॾे सां किथे हूंदो वॾो हिन वक़्तु उतां किथे ई हूंदो हथु मजू हाकिम खान इहो मजू कॾहिं बि सचो न थींदो जो सचो न थियो त मारियो वेंदो जेको नुक़सान ॾेई वियो पोइ असीं छा कंदासीं असांखे नुक़सान ॾियणु मजू जे वस जी ॻाल्हि न आहे जेकॾहिं वरी बि थोरा पर कढी न सर धड़ खां धार करे छॾींदासीं पर फिलहाल मजूअ ते थोरी नज़र रखणी पवंदी बस बस अरे छातो चई मार न मार बस बस छातो रे चली आए जा असां देता ना हमारे काम ना आ जा सका एक बेवकूफ बेवकूफ दिखाते हैं वो मजबूर वठियो तेरे अॻियूं ग़लतियूं माफ़ थियनि त रुस्तम खाना असां दिल में त कयो ई कोन पर मुंहिंजे दिल जो ज़ख़्म ओस ताईं कोन छुटंदो जेसि ताईं तुंहिंजे रत जा बुक भरे न पीअंदुसि मजू हाणे तो पंहिंजे दिल मां गैर कढी छॾ हा हा मां बि दिल मां गैर अहिड़ी वॾी ॻाल्हि न आहे तव्हां जे लाइ न हूंदी पर मां हुनखे कीअं विसारे सघंदुसि जेको मुंहिंजे भाउ खे मारी ऐं मुंहिंजी भाॼीअ सां शादी करे हिकु औरत जे करे
मुझे भाव के कत्ल कयो वियो तो मां उनके कभी भी बख्श न कदूं, कभी भी बख्श न कदुस मां। बचो कॾहिं सोच में गुम थी वई? सोचा तो रेस्टोरेंट में भले माण्हू आहे जंहिंखे असां मारियो बचायूं, अॼु हुन असांखे माफ़ करे छॾे। काना ॾिसण ॾे ख़ैर हुजे, अमर मां खे त राई सां वॾे इम्तिहान में विझी छॾियो आहे। अम्मा जॾहिं चयो अथसि तोखे बि सब्र खां कमु वठणो आहे। पर दी अम्मा जे पारां सब्र करे कयो। जे अम्मा सब्र न कयो त मुंहिंजे लाइ मसइलो थींदो। तुंहिंजे लाइ हाणे को बि मसइलो कोन थींदो। हा, जे मूं लाइ मसइलो न थींदो त तव्हां लाइ मसइलो थींदो ऐं हीअ हवेली छॾणी पवंदी। न मड़े न, इहा वाई त न कढ। हाणे इहा हवेली छॾींदा मुंहिंजा दुश्मन। बाक़ी ख़ैर खे हिन हवेलीअ खां कढणु ॾाढो मुश्किल आहे, ॾाढो। हा अम्मा, जेकर तूं सब्र न कयो ऐं घणो गोड़ वधी वियो त लाज़मी दिलावर पंहिंजे सुकून जे लाइ असांखे हितां कढी छॾींदो। अम्मा मां त सब्र खां कमु वठंदसि, पर मूंखे पक आहे त इहा ॾाइण कॾहिं बि सब्र कोन कंदी, कॾहिं बि माठ करे कोन वेहंदी। पई मुंहिंजे लाइ खॾूं खोटींदी, पई खोटींदी। जॾहिं तूं कुझु न कंदी त सकीना जी चालूं अजायो थी वेंदियूं। अम्मा तूं नथी सम्झे मुंहिंजी मिठी मां, तूं अॻोच। मूंखे ख़बर आहे न इहा ॾाइण तोखे हिन हवेलीअ मां ऐं इन्हे दिलावर खान जे दिलि मां कढण जे लाइ वॾा हीला हलाईंदी। सब्र करे कोन वेहंदी इहा सब्र करे। दिलावर खान बाबा वॾे जे मथां एतिरा केस न आहिनि जो हिनखे माफ़ी न मिली सघे। मूं जांच कराई आहे, ॿ टे खूननि जा केस लॻल अथसि। उन केसनि जी का पोइवारी कोन्हे का। जेकॾहिं तव्हां थोरी हिनजी मदद कंदव न त ही मोलाई वरी नए सिरे ज़िंदगी गुज़ारे सघे थो। ॿियनि केसनि मां त आज़ाद कराए वेंदो बसि, बाक़ी मूसा ख़ान ऐं हुनजे साहुरनि जे केसनि मां आज़ादी तरह ॾुखी आहे। इन केस खे बि कूड़ो ॻाल्हाए सघिजे थो। इन लाइ सिकंदर 3 लखनि जो वात खोलींदो, 3 लखनि जो। मां सिर्फ़ 2 था ॾेई सघां थो। चइबो त ॾाढो माल ठाहियो थी। हिकु बेवकूफ़ अची वियो, जेकॾहिं हाणे रेस तव्हां भलाई कयो त ठीकु आहे, मां नए सिरे कोशिशि कयां थो। हा लोगों जी ज़िम्मेदारी अज़ाब आहे सर। जेकॾहिं हिन भलो थिए थो न त महिरबानी करे कोशिशि ज़रूरु कजो। जेकर अहिड़ी ॻाल्हि थी त खणी हवेली छॾणी पवंदी। ओ अम्मा, जे असां ने हीअ हवेली छॾी त जीअं हुन सोनीअ सां हालत कई हुई न, ईअं ई हिन सोनीअ खे बि बदनाम करे तो हवेलीअ मां धिका ॾेई कढाईंदी। इन करे ई मां हिते डेरो जमाई वेठी आहियां त जे तोखे को कोसो भाव न लॻे। बाक़ी मूंखे पंहिंजी परवाह कोन्हे मड़े, मां जहिड़ी उस में तहिड़ी छांव में। अम्मा तूं मुंहिंजे लाइ परेशान न थी। जॾहिं मुंहिंजा दामन साफ़ आहिनि त सकीना को बि दाग मूं मथां न हणी सघंदी। अम्मा तूं अञा ॿार आहे, ॿार। तूं इन धूतीअ जे चालनि खां वाक़ुफ़ न आहे। अम्मा जेका 2 भाउनि खे वेड़ाए तबाह करे सघे थी, उहा तोखे त ईअं हिकिड़े सेकंड में हिन हवेलीअ मां धिके ॿाहिरि कढी सघे थी। बसि इन करे ई मां हिते पई आहियां। जीअं इन ॾाइण नांगण जा ॾंद भञी मां इन खे लाचार करे विहारिया त तूं इन जे ॾंद खां बचे। अम्मा पोइ त तोखे सब्र खां कमु वठणो पवंदो। सब्र कंदसि मड़े। इहो माठ करे वेहण मुंहिंजे लाइ ज़हर जे प्याले में सिला, पर मां इहो ज़हर जो प्यालो रोज़ पई पीअंदसि रोज़ मड़े। मां थोरो शहर पे वञा त कड़ी नज़र रख। सर ख़ैर न सर, DSP साहब ॾे पे वञा त कुझु नफ़री वधाए ॾे। ठीकु आहे सर। भैया ठीकु। काबे पर मुसीबत बची अची आहे त वाकई मुसीबत, पर निकिरी हलंदासीं यार जमाले मुंहिंजी सलाह वठ त वापसि हलूं। अरे अचो मुंहिंजो ज़िमो आहे, तूं रुगो मात करे हलजांइ। हाँ दे ख़बर अॼु वरी हिनखे मेड़ करे वठियो पियो चीचा। मेड़ असां त पहिरीं कम सां पिया वञूं। अलाए
मुंह समझो तो शायद मुंडे पे अचो। असांखे कहिड़े नांग खाधो आहे जो तुंहिंजे घर अची पंहिंजी ॾाढ़ी पटराईंदासीं। निकुर यार जमाना निकुर। छो 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 अदा चिबड़ अदा चिबड़ न चो रुगो फटन ते वती सी लूण मुरकेंदी। समझा थी तोखे अञा हिकड़ी मेहमानी अञा बि खाराइणी पवंदी। भाउ जमाले ॿे ख़बर भला अॻिते विठी कोन छो ॿुधाई मुंहिंजे ॿार ने प्रोग्राम ठाहियो अथई आहे। माई वॾी तूं मुंहिंजे दोस्त चिबड़ जी दिलादारी करे ॾाढो ख़राब कमु कयो आहे। हाणे हलो मां नथी चवां त साणा थींदा था वञो। हल 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 हाणे थी अञा हिनखे हिकड़ी सेखत ॾियणी पवंदी। अहिड़ी सेखत ॾियांसि जो मोह ई वाट ई विसरी वञे हलियो। आयो आहे वॾो। बाबा साईं अकबर खे वञण न ॾियो यार। रमू जे करे अकबर पाण वञण जो नथो थिए न त मां बि कोन चवां। जेकर रोकियो सा त न रमू न मूंखे पूरी पक आहे त छोरी अकबर वटा इन छोरी जे करे त मुंहिंजो पुटु मारियो वियो आहे। हा इन करे ई अकबर मोह लिकाए हितां भॼी वियो। बाबा साईं ओए हाणे काॾे वेंदो? असां वटि वियो त हुनखे छोकिरी सां मिलण लाइ तकलीफ़ पई थिए। चइबो त हाणे खुलेआम वञी मौज मस्तियूं कंदो। रमू अकबर खुलेआम छोरी सां वञी कोन मिलंदो छो त हुनखे ख़ौफ़ आहे त असां हुनजी पोयां जांच ज़रूर कंदासीं। जेसिताईं अकबर जो ख़ौफ़ ख़तम न थींदो न तेसिताईं अकबर न छोरीअ खां परे ज़रूर रहंदो। जी बाबा साईं तव्हां सचा आहियो। अकबर हिकु खसीस छोरीअ जे करे दोस्तनि सां फिटायो वियो आहे त पोइ हू ॾोही आहे। रमू जेसिताईं मूंखे पक्को सबूत न मिलंदो न तेसिताईं अकबर में हथ न विझंदुसि छो त मूं माण्हू मायारूं ॾियनि त ख़ान दोस्तनि सां धोखो कयो ऐं हिकु शक जी बुनियाद ते दोस्त खे क़त्ल कयो। भला बाबा साईं दिलावर ख़ान सां मिलण लाइ कॾहिं था हलो? सुभाणे दिलावर ख़ान सां मिलंदासीं। हुन खां पोइ हिन हाकिम ख़ान सां बि हिकु हिकाणी कंदासीं ज़रूर कंदासीं। लालू इते रखीस हाणे इन छोरे खे अकेलो कोण में ॾाढो मज़ो ईंदो न बाबा साईं न। हाणे इन छोरे जे मथे ते हथ रखी पंहिंजो करे इनखे ख़ान ख़िलाफ़ इस्तेमाल करणो आहे। तूं पंहिंजी जाइ सही आहे कमाल ख़ान खणी जे अकबर ख़ान खे छॾे चुको आहे पर बाबा उन ख़िलाफ़ हथियार कॾहिं कोन खणंदो। बाबा साईं हथियार ज़रूर खणंदो। पंहिंजे सिर मथां मौत जो ख़ौफ़ अथसि पंहिंजो सिर बचाइण लाइ हथियार ज़रूर खणंदो। त पोइ उन ॾींहं जो वेही इंतज़ार कयूं जॾहिं ख़ान अकबर मथां हमलो करे। तमामु जल्द बाबा साईं तमामु जल्द इहे ॿई पाण में विढ़ंदा। बाबा साईं मूं त इहो महसूसु कयो त ख़ान अकबर खे ॼाण मारे विधई बसि। जेकॾहिं ख़ान अकबर खे मारे छॾियो त असांखे फ़ाइदो न थींदो। असांखे फ़ाइदो तॾहिं थींदो बाबा साईं जॾहिं असां अकबर जे हथां इन मगरमच्छ खे मारायूं। इन लाइ अकबर जे मथे ते हथ फेराइण लाज़मी आहे। इहो ई त मां चवां पियो बाबा साईं। सभ खां पहिरियां असांखे हाणे इहा जांच करणी पवंदी त अकबर हां किथे रहे थो ऐं कंहिंजो सहारो वठे थो। कमाल खान बाबा हाणे इहा तूं जल्द मां जल्द जांच कर। पोइ हिन छोरे जे मथे ते हथ घुमाए पंहिंजो करेसि
खान के पाण में विढ़ाए विढ़ाए